उमेर बाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी अॼु फर्स्ट एडिशनल सेशन जज दादू जे अदालत में थी आहे, जंहिंमें इल्ज़ाम हेठि आयल MPA भाइर सरदार खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो अदालत में पहुता आहिनि, जॾहिं त केस जो फिरियादी परवेज़ चांडियो ऐं उमेर बाब चांडियो अदालत में न पहुता आहिनि। जेल में कैद जवाबदारनि खे बि पुलिस हिरासत में अदालत में पेश कयो वियो, पर ईंदड़ ॿुधणी अदालत जेका आहे 17 फरवरीअ ताईं मुलतवी करे छॾी आहे। 3 ॾींहं अॻु अदालत में हाज़िरी दौरान पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में छिकताण सबबि दादूअ जे सहाफ़ियुनि ते अदालत में अचण ते कवरेज ते पाबंदी सबबि सहाफ़ियुनि खे अदालत में कवरेज करण खां रोकियो वियो आहे। दादू प्रेस क्लब जे सदर पारां डिस्ट्रिक्ट सेशन जज खे लिखत में दरख़्वास्त ॾेई इस्तदा कई वई आहे त रजिस्टर्ड दादू प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि तां पाबंदी ख़तम करे कानून जे दायरे में कवरेज करण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं सहाफ़ी पंहिंजा फर्ज़ निभाए सघनि ऐं उमेर बाब जे 3 घर